अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू महाराज किचन। अॼु असां महाराज किचन में खणी आया आहियूं इफ़्तार स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे स्टफ्ड चिकन रोलअप्स। ही चिकन रोलअप्स ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिते हिकु प्याले में खयां आहिनि 3 अदद चिकन जा पीसिस। असां चिकन जा सीने वारा बग़ैर हॾी जा पीसिस खयां आहिनि ऐं हाणे छुरी जी मदद सां पीसिस खे विच मां कटे करे 2 लेयर्स करे छॾींदासीं। जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। चिकन पीसिस खे विच मां कटण खां पोइ हाणे असां हिकु ज़िपलॉक में विझी करे ऐं हैमर जी मदद सां फ्लैट पिया कयूं, जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। चिकन पीसिस खे फ्लैट करण खां पोइ हाणे असां हिकु प्याले में खयूं आहे चिली गार्लिक सॉस 2 टेबल स्पून, थूम जो पेस्ट विझूं था 1/2 टेबल स्पून, ब्लैक पेपर पाउडर विझूं था 1/2 टीस्पून, लूणु विझूं था 1/2 टीस्पून, ऑरिगेनो विझूं था 1 टेबल स्पून ऐं सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे इन सॉस खे असां सभिनी चिकन पीसिस जे मथां चङी तरह सां फैलाईंदासीं। सभिनी चिकन पीसिस जे मथां चिली गार्लिक सॉस जे मिक्सचर खे चङी तरह सां फैलाइण खां पोइ हाणे असां चिकन पीसिस जे मथां रखूं था पालक जा पत्ता, ऐं पालक जे पतनि जे मथां विझूं था मोज़रेला चीज़। मोज़रेला चीज़ सभिनी पीसिस ते विझण खां पोइ हाणे असां चिकन जे पीसिस खे रोल जी शेप ॾींदासीं। हाणे असां चिकन जे पीसिस खे रोल जी शेप ॾेई छॾियो आहे ऐं रोल करण खां पोइ स्टिक जी मदद सां किनारा बंदि करे छॾिया आहिनि। हाणे असां हिकु ग्रिल्ड पैन में ज़ैतून जो तेल विधो आहे 2 टेबल स्पून ऐं चिकन रोल्स खे फ्राई कंदासीं तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते, जेसि ताईं त चिकन रोल्स जो कलर तब्दील थी वञे। जी फ्रेंड्स, तक़रीबन 5 मिनट्स ताईं हल्की बाहि ते फ्राई करण खां पोइ असां चिकन रोल्स जी सभिनी साइड्स खे आहिस्ता आहिस्ता पचायो आहे। त हाणे असां पैन में विझूं था पाइनएप्पल जा पीसिस 1/2 कप, बेबी टमेटोज़ विझूं था कुझु ऐं कद्दूकश कयल मोज़रेला चीज़ विझूं था ऐं हाणे असां चिकन रोल्स खे बेक कंदासीं तक़रीबन 15 खां 20 मिनट्स जे लाइ 425 फ़ारेनहाइट ते।
जी फ्रेंड्स, तक़रीबन 15 खां 20 मिनट्स ताईं 425 फ़ॉरेनहाइट ते बेक करण खां पोइ असांजे मज़ेदार स्टफ्ड चिकन रोलअप्स बिल्कुलु तयारु आहिनि। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी मज़ेदार रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।